वेलकम इमरान मीडिया टेलीविजन पे ज्वाइन किया सीनियर रहनुमा सीनियर सियासतदान पाकिस्तान पीपल्स पार्टी की MNA वुमेन विंग कराची की प्रेसिडेंट शाहिदा रहमानी साहबा मेरे साथ हैं। मैं आपको वेलकम करता हूं अपने शो में। बहुत शुक्रिया इम्तियाज। एक तरफ वफाकी गवर्नमेंट ऐलान कर रही कि 8:30 बजे आपको मार्केट्स बंद करनी है, 10 बजे शादी हाल। दूसरी तरफ पंजाब हुकूमत ने फैसला मानने से इनकार कर दिया। इमरान खान को 3 गोलियां नहीं 3 टुकड़े लगे हैं, धात के हैं वो टुकड़े। तो आपको बताएं, वो तो कह रहे हैं कि हमें गोलियां लगी हैं 3। आप क्या कहेंगे? देखिए जी, हमेशा की तरह इमरान खान साहब ने दरोह गोई से काम लिया, और ये तो उसी वक्त क्लियर था जब वो उतरे थे और जितने आराम से गाड़ी पे गए थे। और उसके बाद उन्होंने हमेशा की तरह वो ड्रामे करते हैं, इस तरह की बातें करते हैं, और उन्होंने एक मतलब पूरी कौम को हिजान में मुब्तला किया कि जी हम गोलियां लग गई और ये ड्रामे। और फिर वो प्लास्टर चढ़ा रहा। कभी आपने ये भी नहीं सुना होगा किसी को गोली लगी तो उस पर प्लास्टर चढ़ा हुआ है। और फिर अभी तक पट्टी बंधी हुई है, कभी एक राइट लेग में तो कभी लेफ्ट लेग। ये तो पूरी कौम देख रही है इस तरह के ड्रामे। ये तो है मतलब एक नौसरबाज होते हैं ना, तो ये उन्हीं कैटेगरी के हैं। ये हर बात पर झूठ बोलते रहे। इन्होंने आवाम को जो है किस तरीके से, देखें पंजाब में तो किसी फेडरल हुकूमत नहीं है, पंजाब के अंदर सूबाई हुकूमत है, वो भी इनकी अपनी हुकूमत है। और वहां से जब ये रिपोर्ट आई है तब तो इमरान खान साहब को जो है जरा भी अगर शर्म होती तो मैं समझती हूँ कि वो घर चले जाते और वापस इस्लामाबाद बनी गाला चले जाते। लेकिन किस तरीके से बंकर में बंद हो गए और ड्रामेबाजी की, ये तो सबको पता था कि ये सब ड्रामा है, कोई गोली नहीं लगी है। और वो बेचारा जो इसमें शहीद हुआ है इनकी अपनी ही गार्ड की गोली से, वो सारी चीजें बिल्कुल क्लियर आ गई हैं। तो और ये जो मुल्क की बेहतरी के लिए इकदाम उठाया है, मैं समझती हूँ तो बहुत पहले हो जाना चाहिए। तब पूरी कौम को पता है कि सबसे ज्यादा इस वक्त जो माशी तौर पे हमें मुश्किलात का सामना है, उसमें फ्यूल का और जो हमारी एनर्जी क्राइसिस है। और दुनिया भर में आप देखेंगे 5 बजे मार्केट्स बंद हो जाती हैं। और वो जो डेवलपमेंट कंट्रीज हैं, आप देखें वहां जाकर तो 5 बजे मार्केट बंद हो जाती है, वहां कोई कॉन्सेप्ट ही नहीं है। और हमारे यहाँ खुलती 5 बजे, यानी आप 4 बजे 3 बजे मार्केट खुलती है, और सारा जो है वो लोड पड़ता है एनर्जी के ऊपर। और एनर्जी हमारे कितनी महंगी है। तो ये तो कौम आप देखें कि पूरी आज इस फैसले पे खुश है। ये नहीं कि हमारे, लेकिन अगर ताजिर बरादरी ने भी जो को भी एतमाद में लिया गया। पहले तो ये था कि हम 8 बजे, मैं कहती हूँ कि 8 बजे भी बहुत देर है, होना तो ये चाहिए। सर्दी के दिन है, लोग 5 बजे 6 बजे मार्केट बंद कर दें। लेकिन उसके बावजूद इतनी रिलैक्सेशन दी है, ताजिरों के मुतालबात को सुना गया है। क्योंकि अभी हमें टाइम लगेगा आहिस्ता आहिस्ता उन डेवलपमेंट कंट्रीज की तरह। चलें ठीक है, देर आए दूसरा, लेकिन पंजाब हुकूमत का ना मानना, मैं समझती हूँ कि इन्हें खुद ये देखें कि किस तरीके से ये मुल्क की सलामती को, मुल्क की मईशत को नुकसान पहुंचाने के दर पे हैं। और यही वजह है कि वो इस तरह की बातों को नहीं मान रहे। इसमें 8 माह गवर्नमेंट को 8 माह हो गए, आपको पता है कि मईशत बेहतर नहीं हो रही। दूसरी तरफ GDA कुछ शख्सियात, कुछ लोग मिला के आपको टफ टाइम देना चाहते हैं। एक तरफ तो तहरीक इंसाफ और जमात इस्लामी का भी राब्ता हुआ है आपस में, और एक इत्तेहाद करने का सिंध के अंदर भी आपको टफ टाइम देने के लिए नए इत्तेहाद बन रहे हैं। क्या कहेंगे? देखिए जी, पीपल्स पार्टी की मकबूलियत से हमेशा वो कुव्वतें जो पीपल्स पार्टी दुश्मन कुव्वतें हैं, उन्होंने इस तरह के अलायंस बनाए हैं। पहले माजी में भी इस तरह के बहुत से अलायंस बने। 2018 के इलेक्शन में GDA बनी और तमाम जमातें एंटी पीपल्स पार्टी होकर इलेक्शन लड़ा, और पीपल्स पार्टी ने वाजे पहले से ज्यादा मकबूल होकर सामने आई। और इसी तरह आपने देखा कि जब ये अभी बलदियाती इलेक्शन हो रहे थे, इसके जो फर्स्ट फेज था उसमें भी पाकिस्तान पीपल्स पार्टी ने क्लीन स्वीप किया। तो ये बौखलाहट के बाद अब इस तरह की जो जमातें, आप जमात इस्लामी की बात कर रहे हैं, जमात इस्लामी बहुत बुलंद बांग दावे, प्रेस कॉन्फ्रेंसेस हो रही हैं। आप बताएं कि इनके कितने, पूरे पाकिस्तान में 1 MNA, पूरे सिंध में 1 MP और 1 सेनेटर, उसकी बेस के ऊपर ये इतनी बड़ी बड़ी बातें किस तरह करते हैं? क्या कर लेंगे जिनकी अपनी सीट्स नहीं, जिनके स्टेक नहीं है? ये किस स्टेक की बात करते हैं? इसी तरह पीपल्स पार्टी ने इनसे खौफजदा हुई है। हमारा काम है आवाम की खिदमत करना, हमारा काम है जो शहीद मोहतरमा बेनजीर भुट्टो साहबा, जुल्फिकार अली भुट्टो साहब के विजन को लेके चलना, जो कि यही है कि इस मुल्क में हकीकी जमहूरियत का कायम हो, आवाम की मुश्किलात को दूर किया जाए।
इसके लिए हम कोशा हैं और ये करते रहेंगे, और यही वजह है कि आवाम में पीपल्स पार्टी दिन ब दिन मकबूल होती जा रही है, और अब इंशाअल्लाह ताला जो सेकंड फेज है वो भी पीपल्स पार्टी कामयाबी के साथ विन करेगी। बड़ी मेहरबानी, आपने टाइम दिया शाहिदा रहमानी साहिबा। टेलीविजन ते ज्वाइन किया सीनियर सियासतदान तहरीक इंसाफ सां MNA MPA मिनिस्टर रही चुका आहिनि मोहतरम जनाब हाजी मुज़फ़र शुजरा साहब मूं सां गॾु आहिनि। सर तव्हांखे वेलकम चऊं था पंहिंजे प्रोग्राम में। इमरान खान साहब अॼु क्लियर चयो त इन सॼी शयुनि जी ज़िम्मेदार जेकी आहे एस्टेब्लिशमेंट आहे ऐं इलेक्शन खां अलावा को चारो न आहे मुल्क जे अंदरि, मैशियत बहितर न आहे, 8 महीना हिन गवर्नमेंट खे थी विया आहिनि, छा चवंदव हाजी साहब? असां त रड़ियूं करे करे थका आहियूं, चरनि खे ख़बर ई कोन थी पए त हुकूमत कीअं हलंदी आहे। मुल्क जो तबाही जे अंदरि जीअं पहिरियों इमरान खान छॾे वियो त 18 अरब रुपया मौजूदु हुया, हींअर अॼु 6 अरब 5 अरब पहुता हूं, जंहिंमें चाइना जा ऐं UAE जो हिसाब कजे त बाक़ी पाकिस्तान वटि पैसो ई कोन्हे। चरिया आहिनि मुल्क जा दुश्मन आहिनि, मुल्क दुश्मनी कनि पिया, जो मुल्क ते वेठा आहिनि हुकूमत कनि पिया। कमाल इहो आहे, मिसाल त असां चऊं था असां पंहिंजी हुकूमत ठाहियूं था, चवनि था न तव्हां पंहिंजी हुकूमत ठाहे नथा सघो। कमाल इहो आहे त असां चऊं था इलेक्शन विढ़ंदासीं, चए थो तव्हां इलेक्शन नथा विढ़ी सघो। हाणे अहिड़े माहौल में जेको घुटियल माहौल आहे, जंहिं पाकिस्तान सॼो घुटिजी वियो आहे, तव्हां पाण ॿुधायो त हाणे इन में छा थिए? एस्टेब्लिशमेंट हिकिड़ो कमु करे वेठी आहे त पाकिस्तान खे हुननि ख़तरे में विझी छॾियो आहे। हुनजे बावजूद बि तव्हां ॾिसो त असां हिनखे चऊं था त वरी बि टाइम आहे, इलेक्शन करायो। असांजो ॿियो मुतालबो कहिड़ो आहे? इलेक्शन जो मुतालबो आहे न। असां चऊं इलेक्शन करायो, हीअ चवंदा इलेक्शन न कराईंदासीं। असां असेंबली में वियासीं त बाबा इलेक्शन तव्हां असांजो इस्तीफ़ा वठो, ऐं त इन में त तव्हांजो मतिलबु इहो ज़ोर ज़बरदस्ती थी आहे। असांखे महसूसु थिए थो त इहे तव्हां ज़ोर ज़बरदस्ती सां था ॾियो। भई हाणे माण्हू जे पाण प्रेसिडेंट मौजूदु आहे, पंहिंजो नेशनल असेंबली में माण्हू मौजूदु आहे, उहो इस्तीफ़ा ॾियणु चाहे थो त हुन में तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ आहे? हाणे हाणे मुल्क खे अहिड़े हालत ते पहुचायो अथऊं जो हाणे न हू जेको आहे मुल्क बची सघे थो, न मुल्क सर्वाइव करे सघे थो। इन करे हिननि खे खपे त हाणे बि अञा होश वठनि ऐं ॾिसनि त जीअं पाकिस्तान खे कहिड़ी प्रॉब्लम आहे, पाकिस्तान खे प्रॉब्लम खां कढण जे लाइ वाहिद हल इहो आहे त इलेक्शन कराइनि। असांजी कोर्टूं माशाल्लाह कोर्टूं सॻोरियूं बि अहिड़ियूं आहिनि जो वक़्तु पए थो त 12 बजे ताईं खुलनि थियूं, वक़्तु पए थो वरी लिफ्ट ई कोन थियूं कराइण ॿियो। असां चयोसीं मां असांजो इस्तीफ़ा क़बूल कयो, कोर्टुनि खे चयोसीं, कोर्टूं चयो हा ॾिसंदासीं। हुन वक़्तु इमरान खान खे लाहिण जे वक़्तु 12 बजे ॿाहिरि निकिरी अची वेठा त जेकॾहिं इमरान खान न लथो त अॼु 12 बजे लाहींदासीं। हाणे जेकॾहिं इहा पाकिस्तान में हालत हुजे, एस्टेब्लिशमेंट बि हिकु तरफ़ हुजे, कोर्टूं बि हिकु तरफ़ हुजनि, त पोइ आख़िर छा थींदो? तबाही खां सवाइ हिननि तबाही आंदी आहे मुल्क में। तमामु घणो मुल्क पुठिते पइजी वियो आहे असांजो अहिड़ो मुल्क हूंदो जो तव्हांखे ख़बर आहे। मिसाल त 60 में 1960 में पाकिस्तान फस्ट जेको आहे मौसमी सियारो उहो छॾियो हुयो 1960 में। हाणे तव्हां 60 जी ॻाल्हि थो कयो त हेॾो उन वक़्तु थोरो डेवलप करे पियो। हाणे त जेकॾहिं उन्हनि खे सिधो हलणु ॾिना ऐं करप्शन न कंदा त शायदि मुल्क असांजो तमामु घणो आसूदो हुजे हा। पर हिन करप्शन ॾाढी कई आहे, हद खां वधीक उनमें सभु शामिल आहिनि। तव्हां ॾिसो हाणे जिते बि वञो त सवाइ करप्शन खां ॿी का ॻाल्हि ई कोन्हे। को माण्हू तयारु कोन्हे तव्हां सां ॻाल्हाइण लाइ सवाइ करप्शन खां। त पोइ अहिड़े माहौल में माण्हू हाणे परेशान थी विया आहिनि। सही। हाजी साहब हिकिड़ी अॼु फ्रांसिक रिपोर्ट आई आहे, उन में आहे त इमरान खान खे गोलियूं न कुझु टुकड़ा लॻा आहिनि जेके धाती टुकड़ा आहिनि, धात जा टुकड़ा आहिनि, उहे लॻल आहिनि, गोलियूं कोन लॻल आहिनि इमरान खान साहब खे। अॼु फ्रांसिक रिपोर्ट आहे, उहा बि पंजाब जी फ्रांसिक रिपोर्ट आहे, वफ़ाक़ी गवर्नमेंट जी न आहे। छा चवंदो डॉक्टर?
साईं इहो त असां चऊं था त पहिरियों शुरू खां वठी चवंदा भई पहिरियों जीअं इमरान खान चए पियो FIR कटियो FIR कटियो न छो न कटियो FIR। हाणे जेकॾहिं FIR माण्हू जेको मुदई आहे पाण कटाइणु चाहे त हुनजी FIR न कटियऊं। सही हाणे त इहे बसि किसा रहिजी आहे न। कोई चवंदो साईं गोलियूं न हुयूं गुल हुया। हाणे गुल कीअं पेरनि में अहिड़ो निशान कंदा आहिनि ऐं जेकॾहिं उनजा टुकड़ा बि हुया उहे बि त गोलियुनि जा टुकड़ा हूंदा न, लोह जा टुकड़ा हूंदा न, लोह जा टुकड़ा पाण वटि अची लॻा। इन में त असांजे लाइ असांजे लाइ ॾाढो प्रॉब्लम पैदा कयो आहे त न असांजे फरियाद था वठनि न असांजी फरियाद ॿुधनि था पिया। कोर्टुनि खे बि चवंदुसि त ईअं न कयो, मुल्क पंहिंजो आहे, असांजो मुल्क जेकर वियो त पोइ तव्हां किथां जा जज रहंदव। ऐं बाजवा साहिबु जेको ज़ुल्म कयो सॼे मुल्क सां त हिकिड़ा चोर लुटेरा अची विहारे छॾे हिन मुल्क में ऐं बाजवा साहिबु अलाह से हिनखे न बख़्शींदो इंशाअल्लाह ताला। वरी महिरबानी सर, वरी महिरबानी मोहतरम जनाब हाजी मुज़फ़र शुजरा साहब, तव्हांजी वरी महिरबानी। मुल्क जी सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे। इमरान खान साहब खे गोलियूं कोन, धाती टुकड़ा जेके आहिनि उहे लॻनि। फॉरेंसिक रिपोर्ट आहे। मैशियत अॼु 8 महीना पूरा थिया, गवर्नमेंट जी मैशियत तव्हांजे साम्हूं आहे। इमरान खान पंहिंजे नाकामियुनि जी ज़िम्मेदार इस्टेब्लिशमेंट खे सम्झे थो, पंहिंजो पाण खे ज़िम्मेदार कोन थो सम्झे। शहर 8:30 बजे बंदि थींदो, जीअं एनर्जी क्राइसिस आहे, जीअं एनर्जी शॉर्टेज आहे, उनखे पूरो करे सघिजे। 10 बजे शादी हाल, उनखे वफ़ाक़ी पंजाब गवर्नमेंट जेको आहे वफ़ाक़ी गवर्नमेंट जे हुकुम खे मञण जे लाइ तयारु नाहे। इन सां ई गॾींदे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।